अस्सलामुअलैकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। उम्मीद कयां थो सभु दोस्त खैरियत सां हूंदा। दोस्तों, अॼु हिन वीडियो में अव्हांखे ज़हर ज़िंदगी ड्रामे में हिकु मशहूर अदाकार जी शादी जा तस्वीरूं ऐं वीडियो ॾेखारण वारो आहियां। दोस्तों, तव्हांखे गुज़ारिश कंदुसि त बदकिस्मती सां मुंहिंजो अॻियों यूट्यूब चैनल यूट्यूब वारनि ख़तमु करे छॾी आहे। हाणे मां नओं चैनल साॻे सिंध जी मालूमात नाले सां नओं चैनल ठाहियो आहियां। अव्हांखे गुज़ारिश कंदुसि त जीअं तव्हां अॻु में मूंखे पुराणे चैनल में सपोर्ट कयो हो, हिन चैनल के सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूर क्लिक करे मूंखे सपोर्ट कयो। दोस्तों, अचो त शुरूआत कयूं। दोस्तों, ज़हर ज़िंदगी ड्रामे जे रिकॉर्डिंग डायरेक्टर फरज़ंद मलिक खजू जे डायरेक्टरी हेठि हली रहियो आहे। सोशल मीडिया ते ड्रामे में अदाकार इम्तियाज़ सुहाग जी शादी जा तस्वीरूं वायरल थिया आहिनि। दोस्तों, हीउ ड्रामो सिंध टीवी ते हलाई वेंदी। दोस्तों, उम्मीद कयां थो त हीउ वीडियो तव्हांखे ज़रूर पसंदि आयो हूंदो। वीडियो पसंदि अचण ते वीडियो खे लाइक कयो ऐं असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूर क्लिक कयो।